उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलो त उडेरोलाल अॻु खैबर में मुल्क में वधंदड़ महांगाई, बदअमनी, वक़्त खां अॻु डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ SUP पारां सखर खां कराची ताईं थींदड़ पैदल लांग मार्च रोशन बुर्डो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में खैबर पहुची वियो। SUP अॻुवान सईद ज़ैन शाह जी तबियत नासाज़ हुजण करे पैदल मार्च जी अॻुवाणी रोशन अली बुर्डो खे सौंपी वई आहे। खंडू स्टाफ बिस्मिल्ला होटल पहुचण ते SUP मटेरी ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी शकूर नाज़ खासकेली, SUP तालका मटेरी सदर राजा वज़ीर संग्रासी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि पारां विक ते शानदार इस्तक़बाल कया विया आहिनि। सॼी सिंध खे अपील करियां थो त साईं ज़ैन शाह साहब जेको सिंध जे लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं सिंध जे आवाम जे लाइ आवाज़ उथारियो आहे, सिंध जे हक़नि जे लाइ मार्च कयो आहे ऐं उन सिलसिले में हू हलंदे हलंदे बीमार थिया आहिनि, उन जे लाइ दुआ कनि ऐं यकीनन साईं ज़ैन शाह साहब जी हीअ तहरीक मंज़िल माणींदी ऐं कामयाबी माणींदी। जेसीं ताईं ॻाल्हि आहे PDM जे हवाले सां यकीनन सूबा बाइख्तियार आहिनि। सूबनि अरिड़हीं तरमीम खां पोइ सभु मामलात सूबनि जे हवाले आहिनि। मरकज़ी लेवल ते असां जेको कुझु भुगती रहिया आहियूं पोइ हुकूमत जो खमियाज़ो भुगते रहिया आहियूं। IMF सां मुआहिदा PDM न आहिनि कया, IMF सां मुआहिदा जंहिं कया आहिनि मीडिया खे ख़बर आहे, क़ौम खे ख़बर आहे, असां गंद धोई रहिया आहियूं। अलाह करे त इन गंद धोइण में असां कामयाबु थियूं। लेकिन सिंध जे मामले ते न कल्ह मां पंहिंजो मौक़िफ़ तब्दील कयो, न मां अॼु मौक़िफ़ तब्दील कयो आहे, न सुभाणे मौक़िफ़ तब्दील कंदुमि। सिंध कल्ह बि सूरनि में ई, अॼु बि सूरनि में आहे। सिंध खे मुतबादिल क़ुव्वत जी ज़रूरत आहे, मुतबादिल क़यादत जी ज़रूरत आहे ऐं सिंध खे नवाबनि, सरदारनि, जागीरदारनि जे चंबे मां आज़ादु कराइणो आहे ऐं यकीनन सिंध जूं सुजाग धुरियूं, सिंध जा हमदर्द, सिंध जे अवाम जा हमदर्द, सिंध जे बेटनि, वसीलनि, जज़ीरनि जा चौकीदार जेसिताईं ॿाहिरि न निकिरंदा, जदोजहद न कंदा, सिंध जे अवाम खे मुतबादिल प्लेटफॉर्म न ॾींदा, तेसिताईं शायदि असां इन जदोजहद ऐं मिशन में कामयाबु न थींदासीं। यकीनन सभा जहिड़ी सिंध सूरनि में आहे, उन्हनि खे आज़ादु कराइण जे लाइ सभु धुरियूं पंहिंजे तौर ते महिनत करे रहियूं आहिनि ऐं राशिद महमूद सुमरो जेको PDM जे हुकूमत खां पहिरियां सिंध जे लाइ आवाज़ बणियो, अॼु बि मुंहिंजो साॻियो ई आवाज़ आहे। मां उन में कंहिं बि क़िस्म जी काई कमी न आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।